असां हाई स्कूल जे ॿारहें गेट जे साम्हूं बीठल आहियूं। हाई स्कूल ऐं तोड़े गर्ल्स ऐं प्राइमरी स्कूलनि जा जेके रस्ता आहिनि से मुकमल जेको सो पाणी हेठां आहिनि। गवर्नमेंट खे त हिन पाणी जे निकाल जो बंदोबस्तु कयो वञे, जंहिं मेन रोड आहे उहो आजो थी वञे, शागिर्दनि जे ऐं आम शहरनि जे अचण वञण में जेका तकलीफ़ आहे सा ख़तम थी वञे। असांखे काफ़ी टाइम थी वियो आहे, तंहिं हूंदे बि हीउ पाणी निकाल न कयो आहे। स्कूल खुलंदे अॼु 2 ॾींहं आहे। असां आला ऑफिसरनि खे बि गुज़ारिश कई हुई। मुकमल स्कूल जा गेटनि ताईं पाणी आहे ऐं जेको शहर जो गंदगी आहे, जेको बि प्लास्टिक आहे ऐं जेको किचिरो आहे उहो बि हवा जे करे अची वियो आहे, गेट सां लॻी पियो आहे। बरसाति जो जेको पाणी आहे तक़रीबन 15-20 ॾींहं थी विया निकाल कोन थियो आहे। साम्हूं जेको खाइण जो पाणी ॾिठो आहे, हिते जेका मुश्किलात ॾाढी थिए थी। स्कूल जा जेके ॿार आहिनि ऐं उस्ताद साहिबान जेके आहिनि उहे ॾाढी मुश्किल सां अचनि। हिन पाणी मां गुज़र थींदो आहे ॿारनि जो। हीउ मेन रोड आहे, इनखे बाईपास चइबो आहे। बाईपास वारो जो रोड आहे मुकमल पाणी हेठि आहे। हिन पासे तव्हां ॾिसंदा त मुकमल जेके घटियूं पाणी में आहिनि। ॿार ऐं असीं जेके उस्ताद आहियूं न पाणी मां दीवारूं टिपी स्कूल में दाख़िल थींदा आहियूं। अॼु ॾींहं ताईं हिन पाणी खे निकाल करण लाइ को बि कोशिशि न कई। कैमरामैन सुमाली मलाना गॾु मैं अमीर चांडियो, सिंध टीवी न्यूज़।